दोस्तों अस्सलाम वालेकुम। एक नए वीडियो में भली कार ऐं खुशाम। दोस्तों अॼु जी वीडियो में तव्हां दोस्तनि सां हिकु वाक़ियो शेयर थो कयां। हिकु अंग्रेज़ कीअं मुस्लमाननि जी ईमानदारीअ मां मुतासिर थी हुन इस्लाम क़बूल कयो। वॾी तादाद में अंग्रेज़नि मुस्लमान थिया। दोस्तों ये कहाणी है हिकु अंग्रेज़ कंपनी, यूरोप जी कंपनी हिकु मुस्लमाननि जे इलाइक़े में तामीरात जे कम जो ठीको कयो। हुन कंपनी जो मैनेजर हिकु अंग्रेज़ हो। हुन उते ऐलान करायो भाई हिन इलाइक़े जा के मज़दूर जेके आहिनि असां वटि मज़दूरी करे सघंदा, असांजी कंपनी खे तामीरात जो कमु शुरू कंदी। सुभाणे खां पोइ कमु शुरू आहे, जेर बि असां वटि मज़दूरी करे सघे थो। हुन इलाइक़े में वॾी तादाद मुस्लमाननि जी हुई। जी कमु शुरू थियो, माण्हू मज़दूरी ते आया। जॾहिं निमाज़ जो टाइम थियो, आज़ान आई त वॾी तादाद मुस्लमाननि जी, त मुस्लमान निमाज़ पढ़णु शुरू थी विया। हुन मैनेजर ॾिठो त वॾी तादाद मुस्लमाननि जी आहे, उहे निमाज़ था पढ़नि, एतिरो टाइम ज़ाया थो थिए, मुंहिंजो कमु घटि थो थिए। हुन वरी इहो ऐलान कयो आहे जेको निमाज़ कोन पढ़ंदो हुनखे आउं वधीक मज़दूरी ॾींदुसि, जेको निमाज़ पढ़ंदो त हुनखे आउं मज़दूरी घटि ॾींदुसि। ॿियो ॾींहुं थियो, कमु शुरू थियो, आज़ान आई। जॾहिं निमाज़ जो टाइम आयो त मुस्लमाननि खे यकीन आहे, पंहिंजे रब ते अलाह ते यकीन आहे त उहो रिज़्क़ अलाह असांखे ॾींदो आहे। उहो त मुस्लमान वरी निमाज़ पढ़णु शुरू थी विया। जेके गैर मुस्लमान उन निमाज़ कोन पढ़ी, जेके मुस्लमान उहे निमाज़ पढ़ियूं। पर अंग्रेज़ इहो नोट कयो जेको मुस्लमान आहे उहो अलाह नमाज़ पढ़ण खां बाद में कमु मुंहिंजो वधीक करे पियो, वधीक महिनत करे पियो। जेको गैर मुस्लमान आहिनि उहे माना उन ग़लति फ़हमी में त अंग्रेज़ असांखे वधीक मज़दूरी ॾींदो, असांखे वधीक पघार ॾींदो, छो त मुस्लमान निमाज़ था पढ़नि, हुनजे करे उनखे मज़दूरी घटि मिलंदी। उन वहम गुमान उन महिनत करणु छॾे ॾिनी जेको गैर मुस्लिम हुआ। जेके मुस्लमान हुआ, जेके अलाह ताला इबादत बि कयूं पिए ऐं उन अंग्रेज़ जी कमु बि महिनत सां बि कयूं। वक़्तु गुज़रंदो रहियो, अंग्रेज़ वरी बि ॾिठो त मुस्लमान वधीक कमु थो करे हुननि खां, जेके निमाज़ पढ़नि था उहे वधीक कमु पिया कनि गैर निमाज़नि खां। वक़्तु गुज़रंदो रहियो, जॾहिं महीनो पूरो थियो, अंग्रेज़ पघार ॾियण जो टाइम आयो। अंग्रेज़ छा कयो, जेके निमाज़ पढ़ंदा उन्हनि खे वधीक मज़दूरी ॾिनी, जेके निमाज़ कोन पढ़ंदा उन्हनि खे मज़दूरी घटि ॾिनी। माण्हू परेशान थी विया, हैरान थी विया। बा अंग्रेज़ ऐलान कयो जेके निमाज़ कोन पढ़ंदा उनखे मज़दूरी वधीक ॾींदुसि। अॼु वरी निमाज़ जेके पढ़ंदा उनखे वरी अंग्रेज़ वधीक मज़दूरी ऐं पघार ॾिनी आहे। माण्हुनि अंग्रेज़नि खां पुछो, हीउ छा माजरो आहे, असांखे छो तो पघार घटि ॾिनी आहे? तो त वाइदो कयो जेको निमाज़ कोन पढ़ंदो हुनखे आउं मज़दूरी वधीक ॾींदुसि, तो असांखे मज़दूरी घटि ॾिनी आहे। त अंग्रेज़ ख़ूबसूरत जवाबु ॾिनो। अंग्रेज़ चयो त आउं निमाज़ पढ़ण वारनि मां वॾो मुतासिर थियो आहियां, मुस्लमाननि मां वॾो मुतासिर थियो आहियां। हू पंहिंजे रब सां बि सचा हुआ, निमाज़ बि पढ़ियूं पिए ऐं मुंहिंजो कमु अव्हां खां वधीक बि कयो मुस्लमाननि। हू अलाह सां बि सचा हुआ त मूंसां बि सचा हुआ। अव्हां पंहिंजे रब सां सचा कोन आहियो, मुंहिंजो कमु घटि पिए कयो। मुस्लमान जेके निमाज़ पढ़ी हुन खां बाद मुंहिंजो कमु ईमानदारी सां बि कयूं पिया, हुन मां वॾो मुतासिर थियो आहियां। मुस्लमान कंहिंजो नुक़सानु कोन चाहींदो आहे। हुन मुंहिंजी महिनत मुंहिंजे कम में एतिरी हुननि महिनत कई जेको अव्हां खां वधीक कमु हुननि कयो पियो। मूं ॾिठो पियो, मूं नोट इहो कयो त मुस्लमान जेको आहे निमाज़ बि हुन पढ़ी पिए, अलाह खे बि राज़ी कयो पियो, मूंखे बि हुननि राज़ी कयो पियो, छो त मुंहिंजो कमु वधीक पिए कयूं। अंग्रेज़ हुन ईमानदारी, हुन निमाज़ पढ़ण वारनि मुस्लमान जी ईमानदारी ॾिसी इस्लाम क़बूल कयो, कई अंग्रेज़ मुस्लमान थिया। माना अंग्रेज़ इहो चयो त मुस्लमान जेको आहे, जेको अलाह ते यकीन थो रखे, अलाह जी इबादत थो करे, उहो कंहिंजो नुक़सानु कोन चाहींदो आहे। उहो ईमानदारी सां कमु कंदो आहे, पंहिंजे रब जी इबादत बि कंदो आहे ऐं दुनिया में जेको जंहिं वटि मज़दूरी कंदो आहे हुनजो बि सुठे नमूने सां मज़दूरी कंदो आहे। दोस्तों कहाणी शेयर करण जो मक़सदु आहे त असां मुस्लमान आहियूं, कंहिंजो बुरो कोन सोचींदा, पर अॼु जे